कमिल करीमा कलंगी वारो कमिल करीमा कलंगी वारो कमिल करीमा। जीअं त तव्हां जमायत खे ख़बर आहे ख़लीफ़ा ऐं मुफ़्त उन्हनि जी तव्हांखे इज़त करणी आहे। उहो तव्हांजे पीउ जी जाइ ते आहे। अगरि तव्हांखे काई बि शिकायत आहे पोइ तव्हां मूं ताईं पहुचायो। उन ख़लीफ़े सां उन मुफ़्त सां मां पाणे ॻाल्हाईंदुसि। ऐं मुफ़्त जेतिरा आहिनि उन्हनि खे वॾे खे नंढे खे अमीर खे ग़रीब खे बराबरि हलाइणो आहे। अगरि काई बि फ़र्क़ु उहो करे थो उहो तमामु ग़लति थो करे। ऐं असांजी जमायत में सभु बराबरि आहिनि। रोज़ेदारी जी जमायत में काफ़ी ज़ातूं आहिनि लेकिन हिते सभु बराबरि आहे। ऐं तव्हां जो इख़लाक़ी फर्ज़ आहे जो तव्हां पंहिंजे ख़लीफ़े जो मुल्क जो एहतराम कयो पीउ जी जाइ ते ॾिसो। ऐं मुंहिंजे लाइ तव्हां दुआ कयो कि मां तव्हां सभिनी खे बराबरि हलायां, हर कंहिं सां इंसाफ़ करे सघां। इहो मां न ॾिसां केरु मुतबर आहे केरु वॾेरो आहे। न हिते कोई मुतबर आहे न हिते कोई वॾेरो आहे। जमायत सभु बराबरि आहे। मुंहिंजे लाइ दिलि सां दुआ कयो जो मां तव्हांखे सम्झी सघां, तव्हां सां मोहबत प्यार इंसाफ़ सां हली सघां। हाणे कुल पढ़ो। Allah